हालाणी जे ॻोठ अलावसा उनर जे रहवासिन एसएचओ जे ज़ुल्म ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। ॻोठाणनि अल्ताफ़ हुसैन उनर, अली खान उनर, मोहम्मद मेवल, मोहम्मद सुलेमान, इकबाल अहमद ऐं ॿियनि मिठियाणी जे एसएचओ बख्शल मल्ला ख़िलाफ़ एहतजाज कयो। ॻोठाणनि मीडिया अॻियां दाहींदे चयो त असांजो नौजवान फ़हीम अली वल्द ख़ादिम हुसैन उनर गुम थी वियो हो। गुम थियण जी एनसी हालाणी थाणे ते दाख़िल कराई, काफ़ी ॾींहं ॻोल्हा बावजूद बि न मिलियो। हुननि चयो त असांजो एजाज़ कल्होड़ो ते शक हो। जॾहिं असां एजाज़ जो फ़ोन नंबर ट्रेस करायो त उहो एसएचओ जे ॻुझी रहाइशगाह ते मिलियो, जिते असांजो छोकिरो नशे वारी हालत में मिलियो। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त संदन छोकिरे सां बदफ़ैली बि कई वई। उते मौजूद एसएचओ बख्शल मल्ला असांखे धमकियूं ॾेई चयो त ख़ामोशी सां घर वञो ऐं कंहिंसां बि ॻाल्हि न कयो त तव्हां ते एफआईआर दाख़िल कंदुसि। हुननि चयो त ख़ौफ़ खां असां उतां नीगर खे खणी हालाणी थाणे ते पहुचायो, जितां लेटर मिलियो। हुननि एसएसपी नौशेरो फेरोज़, डीएसपी मैरापुर ऐं ॿियनि मसवारनि खां मुतालबो कयो त एसएचओ ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे एसएचओ मिठियाणी बख्शल मल्ला राब्तो करण ते चयो त इहो छोकिरो फ़हीम उनर घरां कावड़जी निकिरी वियो हो। छोकिरो मिठियाणी में आयो हुयो। मां उनखे पाण ॻोल्हा करे वारसनि हवाले कयो आहे। उहे मूं ते कूड़ो इल्ज़ाम हणी रहिया आहिनि।